410 हिजरी यानी 1019 ईस्वी में जॾहिं सुल्तान महमूद गज़नवी हिंदुस्तान ते फ़ौजी चढ़ाई कई हुई त सिंध ते हिकिड़ो गवर्नर हुक्मरानी कंदो हो जेको आम तौर ख़लीफ़े क़ादिर बल्ला अबू अब्बास अहमद जे इख़्तियारी हेठि हूंदो हो। मुल्तान ऐं उच ते कब्ज़े करण खां पोइ महमूद गज़नवी अब्दुल रज़ाक़ खे पंहिंजो वज़ीर मुक़ररु करे सिंध फ़तह करण लाइ मोकिलियो ऐं इहो अमल 1026 ईस्वीअ धारे थियो हो। पर मुल्क जे क़तई हुक्मरानी गज़नवी कुटुंब सां गॾु न रही, छाकाणि त 423 हिजरी यानी 1032 ईस्वीअ में मुल्तान जे हुक्मरान इब्न सुमाह लाइ यकीन कयो वञे थो, जेको पाण सूमरो हो, तंहिं सिंध में सूमरा घराणे जी हुकूमत जो बुनियादु विधो हो ऐं हिन मुल्क ते जोश, ताक़त ऐं ॾहाप सां हुकूमत कई हुई। बहरहाल सूमरा क़बीले जी पुण बुनियादु ऐं हिन घराणे जी हुकूमत जी हदनि बाबति मुख़्तलिफ़ वीचार हूंदा आहिनि। इहो इम्कानु आहे त सूमरा पाण 443 हिजरी यानी 1051 ईस्वीअ में ज़वाल में ईंदड़ गज़नवी घराणे जी हुकूमत में रुगो लक़ब तौरु आज़ादु हुआ या शायदि वफ़ादारी जी मञता तौरु खेनि ॾींदा हुआ, पर इन्ही वक़्त खां पोइ हिननि पंहिंजी आज़ादी जो ऐलान कयो। इब्न सुमार जी वफ़ात खां पोइ हिन जो जानशीन संदसि पुटु दुओदो थियो, जंहिं पंहिंजे मुल्क जूं हदूं नसरपुर ताईं वधायूं। हिन खां पोइ सूमरा घराणे जा कई ॿिया शहज़ादा बि हुक्मरान थिया, जिन जा कारनामा ॼाणण जे लाइक़ु न आहिनि। जेसिताईं ख़फ़ीफ़ वञी हुक्मरान थियो, जंहिं बाबति पतो पवे थो त तॾहिं ठठो हिन जी राजधानी वारो शहरु हो ऐं हुन कामयाबीअ सां सरहदी क़बीलनि जे केतिरनि ई फ़ौजी काहनि खे रोकियो, जंहिं में बलोच, सोढा ऐं जाडेजा शामिलु हुआ। हिन जी हुक्मरानी जोश ऐं वलवले सां जारी रही ऐं हिन जो इख़्तियारु कच्छ खां नसरपुर ताईं मञियो वञे थो। इहो हिन जी हुक्मरानी दौरान ई थियो जॾहिं समा क़बीलो पहिरियों भेरो मशहूरी माणे ऐं मैदान ते आयो, जॾहिं ख़फ़ीफ़ केतिरनि ई मौक़नि ते हिननि खे बलोच क़बीलनि खे फुरण जी ॾोह में सज़ा ॾिनी। ख़फ़ीफ़ जी मौत खां पोइ सूमरा घराणे जो इक़्तिदारु होरियां घटिजण लॻो ऐं नेठि सूमरा घराणे जे आख़िरी हुक्मरान अरमेल जी हुक्मरानीअ में समा क़बीलो, जेको कुझु वक़्तु अॻु कच्छ खां आयो हो ऐं सिंध में आबादु थियो हो, तंहिं हिन ख़िलाफ़ु साज़िश कई ऐं खेसि क़तलु कयो ऐं पंहिंजे क़बीले जे हिकु शख़्स ॼाम उन्नड़ खे 752 हिजरीअ धारे यानी 1351 ईस्वीअ में सिंध जो हुक्मरान बणायो।